बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। भिरिया रोड में सिंध जे नाले वारे नहत ख़्वान सैयद वकार हुसैन शाह बुखारी, हाफ़िज़ अमानुल्लाह क़ादरी, तहरीक लब्बैक जे अॻुवाणनि यासिर अत्तारी, हाफ़िज़ अमीन दानिश आराई ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भिरिया रोड में वकार हुसैन शाह बुखारी मस्जिद जो पेश इमाम आहे। कुझु विगोड़ी माण्हुनि सैयद न्याज़ हुसैन शाह, हबीबुर रहमान आराई, लियाकत आराई, सफ़दर अलवी, इंतज़ार कुरैशी ऐं ॿिया बिला जवाज़ सैयद वकार शाह ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए उन जी साख खे नुक़सानु रसाए रहिया आहिनि। वकार शाह बुखारी चयो त मां मस्जिद जो पेश इमाम आहियां। मुंहिंजो वालिद हिन मस्जिद जो मुतवली आहे। हीअ मस्जिद जामिया मस्जिद जहांगीरिया क़ादरिया चिश्तिया मुंहिंजे ॾाॾे तामीर कराई हुई, पर हिन वक़्तु कुझु फितना परस्त माण्हू मुंहिंजे ऐं मुंहिंजे वालिद जी साख खे नुक़सानु रसाइण लाइ मुंहिंजे सोटनि सां गॾिजी विगोड़ी वावेला करे रहिया आहिनि ऐं मस्जिद ते मुबैना कब्ज़े करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असां आला अख़्तियारनि खां घुर था करियूं त संदनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सुन्नी अॻुवाणनि पारां सख़्तु एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वेंदो। रिपोर्ट मंज़ूर मलिक, नौशेरो फ़िरोज़।